सिंधु सभ्यता ते तहक़ीक़ जे सिलसिले में आउं रुख सिंधी आवाज़ सां मुखातिब आहियां। ॻाल्हि ॿोल्हि शुरू करण खां अॻु अव्हांखे गुज़ारिश कजे थी त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा, जीअं असां जो ही सिलसिलो वधि खां वधि साथियुनि ते पहुची सघे। सिंधु तहज़ीब ते तहक़ीक़ कंदड़ माहिरनि बाबति ॻाल्हि ॿोल्हि जे सिलसिले में अॼु पाण बीके थापर बाबति ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं। भारतीय आर्कियालॉजिस्ट बीके थापर इंडिया के शहर लुधियाना में 18 अक्टूबर 1921 में कपड़े के एक वापारी के घर में जन्म वरितो ऐं 6 सितंबर 1995 में नई दिल्ली में वफ़ात करे। हिन लाहौर के पंजाब यूनिवर्सिटी में तारीख़ के शोबे में MA की डिग्री हासिल कई, जैं बाद आर्कियालॉजिकल सर्वे ऑफ इंडिया में मुलाजमत हासिल कई, जिते हिन नाम्यारे आर्कियालॉजी माहिर मोर्टिमर व्हीलर के सरबराही हेठ तरबियत हासिल कई। जैं बाद बीके थापर जर्मनी के हाइडेलबर्ग यूनिवर्सिटी में ओलह एशिया के आर्कियालॉजी के मौजूद ते डॉक्टरेट की सनद माणे वरती। पाण इंडिया की सकाफ़त ऐं फ़न के तरक्की बाबत जोड़ियल ट्रस्ट इंडियन नेशनल ट्रस्ट फॉर आर्ट एंड कल्चर जो बानी पिण हुयो। थापर सिंधु सभ्यता के कदीम मागन की खोटाई में बहिरो वरितो ऐं हिन सिंधु सभ्यता के कदीम माग कालीबंगन समेत पुराना किला ऐं अहम मागन जूं खोटाई करायूं। हिन अफगानिस्तान के फिराह माथरी ऐं बगराम में भी कदीम मागन की खोटाई कराई। पाण आर्कियालॉजिकल सर्वे ऑफ इंडिया के जर्नल जो 1973 खां 1979 ताईं एडिटर रहियो। बीके थापर 1978 खां 1981 ताईं आर्कियालॉजिकल सर्वे ऑफ इंडिया जो डायरेक्टर जनरल रहियो। पाण इंडिया समेत केतरनि ई ॿियनि मुल्कनि में आर्कियालॉजी फ़न ऐं सकाफ़त बाबति इदारनि ऐं तंज़ीमुनि जो मेंबर ऐं सरबराह रहियो, जिन में अमेरिकन इंस्टीट्यूट ऑफ इंडियन स्टडीज की सलाहकारी कमेटी जो मेंबर, इंटरनेशनल काउंसिल ऑफ मोनूमेंट्स एंड साइट्स जो नायब सदर, यूनेस्को के इंडियन नेशनल कमेटी जो मेंबर, जर्मन आर्कियालॉजिकल इंस्टीट्यूट जो मेंबर, इंडियन साइंस कांग्रेस जो मेंबर ऐं रेडियो कार्बन डेटिंग कमेटी जो मेंबर रहियो। खेसि भारतीय सरकार तरफा तैलीम ऐं आर्कियालॉजी में ख़िदमतूं सरंजाम ॾियण ते पद्मश्री अवार्ड सां नवाज़ियो वियो। बीके थापर सिंधु सभ्यता ते केतिरा ई तहक़ीक़ किताब ऐं मक़ाला तहरीर कया, जिन मां सिंधु तहज़ीब के समझण ऐं उन ते वधीक खोजना में मदद मिली सके थी। महिरबानी।